असा के खाइण पीअण जी ज़रूरत आ। कुरारी अर्ज़ कयो क़िबला आयो केरे हिनन बुधायो असा हाशमी आयूं मदीने पाक जा आयूं मक्के पाक वञण दा चायूं। कुरारी चल पुत्र तव्हां जूं तस्वीरूं ॾाढियूं सुहिणियूं नज़र पियूं अचनि भले खानदान जा नज़र पिया अचो भला बचड़ा पिया लॻो इन करे तव्हां के इजाज़त आ या मुझी बकरी को इने जो गोश्त ठायो पचायो या बाह बारियो तव्हां के इजाज़त आ या बकरी मुझी को ही खाओ। इनने टिनी ॼणनि मां को थियो बकरी के कुठाई खल लही वई गोश्त ठही वियो बाह बारी वई उन ते बकरीअ जो गोश्त पचायो ने